नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। आऊं तव्हांखे टंडो बागो खां ख़बर ॾींदी हलां। टंडो बागो रिपोर्ट अब्दुल रहमान लाशारी। टंडो बागो यूनिक काउंसिलर सारंग फ़कीर नंबर 38 ते मिर्ज़ा ग्रुप जे हिमायती जो फार्म रद्द थियण खां पोइ ज़िले काउंसिलर तां पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी हाजी साईं बख्श जमाली बिना मुक़ाबले कामयाब। तफ़सील मूजिब यूनियन काउंसिलर सारंग फ़कीर में मिर्ज़ा ग्रुप जो मीर आदिल तारपुर जो फार्म रद्द थियण खां पोइ हाजी साईं बख्श जमाली बिना मुक़ाबले कामयाब। हिन साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़ालिफ़नि खे ताईद कंदड़ न मिलिया, जंहिं करे मुख़ालिफ़िन जो फार्म रद्द थी वियो। उहा फतेह मुंहिंजी यूपी जी अवाम जी फतेह आहे, पीपल्स पार्टी जी फतेह आहे। हिन वधीक चयो त मुख़ालिफ़नि खे पूरी तालके में उम्मीदवार बि न मिलंदा। शुक्रगुज़ार है अॼु कल तव्हां सां मुलाक़ात थी। अॼु जी असां मुलाक़ात आहे जी कल तव्हांखे वर्क कयो हो त गैर हतमी जेके असांजूं लिस्टूं अचनि थियूं उन मुताबिक़ काफ़ी असांजे ज़िले जूं सीटूं जेके आहिनि से अनअपोज़ थियनि पियूं, जंहिंमें अलहमदुलिल्लाह यूनियन काउंसिल 38 सारंग फ़कीर जेका मुंहिंजी यूसी आहे, जेका हमेशह बिना मुक़ाबले थींदी आहे, अल्लाह जी महिरबानी सां हिन दफ़ो बि बिना मुक़ाबले आई आहे ऐं उहा PS 71 में यूनियन काउंसिल काउंट थिए थी ऐं कुझु ॾींहं हुन में PS 72 बि आयूं आहिनि, पर यूनियन काउंसिल PS 71 में काउंट थिए थी। अल्लाह जी महिरबानी सां गैर हतमी रिज़ल्ट मुताबिक़ त अॼु असां अनअपोज़ आहियूं ऐं अॻियां अलाह साईं वधीक ख़ैर बि कंदो ऐं असांजी अवाम ऐं असांजे पाड़े जे ऐं राज्यनि ते बि भरवसो आहे त इंशाअल्लाह अॻे जीअं सदाईं असां अनअपोज़ रहंदा आहियूं ऐं हिन दफ़े बि इंशाअल्लाह इहा अनअपोज़ थी सघंदी।